पहिरीं कढणी आहे, पोइ पंहिंजी ज़कात जो रहे कढणो। माण्हू घणो करे सुवाल कंदा आहिनि त ख़र्च जेको आहे, जेको उन पैदावार ते थियो आहे, उन ख़र्च खे कढण खां पोइ ज़कात कढबी? न, पहिरीं ज़कात कढबी, पोइ ख़र्च वग़ैरह जो हिसाबु, ॿिज थियो, बाण थियो वग़ैरह, उन सभ जो हिसाबु बाद में थियो। छो अल्लाह तबारक व तआला ज़मीन जी पैदावार जे मथां ज़कात रखी आहे, जेका पैदावार थी आहे, बचत जे मथां उनजी ज़कात न आहे, बल्कि पैदावार जे मथां आहे। त इहो मसइलो जेको आहे सो ज़हन नशीन हुजे। बाक़ी जेके चौपाया माल आहिनि उन्हनि में ज़कात तॾहिं फ़र्ज़ु आहे जॾहिं उहे चारो जेको खाईंदा हुजनि सो मुफ़्त जो हुजे। जेकॾहिं मालिक जो चारो खाइनि था, साल जो अक्सर हिसो उहे चारो खाइनि था मालिक जो, त पोइ जानवरनि में ज़कात न आहे। बाक़ी जेकॾहिं उनजे खीर मां कमाई थिए थी, उहा निसाब खे पहुचे थी, त उनजे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे। बाक़ी के माण्हू हूंदा आहिनि जेके माल पालींदा आहिनि, पालींदा ई न करनि त माल जो नस्ल वधे, ऐं घणो करे उहे अहिड़नि इलाइक़नि में खणी वेंदा आहिनि जिते माल पिया चरंदा रहंदा आहिनि, उहे पंहिंजो ख़र्च उन ते कोन कंदा आहिनि उनजे चारे जे लाइ, त पोइ उन में जानवरनि जे मथां ज़कात आहे। 30 गऊं हूंदियूं त उन में ज़कात आहे। हिकिड़ो गऊं जो बच्चो जेको ॿिए साल में हुजे, उहा ज़कात जे तौर ते वाजिबु थींदी। ऐं 40 बकरियूं जेकॾहिं हूंदियूं उन ते ज़कात आहे, हिकिड़ी बकरी। ज़कात माण्हू अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जे लाइ या ॿी जेका बि ख़ैरात आहे, अल्लाह तबारक व तआला जी रज़ामंदी हासिल करण जे लाइ अदा करे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमायो, अल्लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम इब्तिग़ाअ मर्दातिल्लाह, उहे माण्हू जेके पंहिंजे माल मंझां ख़ैरात कनि था अल्लाह जी रज़ा हासिल करण। ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमायो, त रिया अन्नास, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ माल खे ख़ैरात, ज़कात या ख़ैरात कहिड़ी बि आहे, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न करियो। ऐं ॿी अहिड़ी ख़ैरात माण्हू करे, ज़कात हुजे या सदको हुजे, अहिड़ी ख़ैरात जंहिंजे अदा करण खां बाद में या पहिरीं माण्हू कंहिंखे तकलीफ़ बि ॾे, त इन खां अल्लाह तबारक व तआला फरमाए, क़ौलुन मारूफ़ुन ख़ैरुन मिन सदक़तिन यतबउहा अज़न। अहिड़ो सदको जंहिंजे बाद में माण्हू उनखे टोक बि हणी छॾे, अज़ियत ॾेई छॾे ज़बान सां, उनखां बहितर आहे माण्हू सुठो ॻाल्हि करे माफ़ी वठी छॾे, न ॾे, इहो बहितर आहे। चवंदा आहिनि न, त जवान मुड़ुसु लॻो पई ख़ैरात पियो वठे, माण्हू चवंदा आहिनि, डंडो बुंडो लॻो पई, हुनजे बावजूदि ख़ैरात पियो वठे, पोइ माण्हू हुनखे ख़ैरात ॾेई छॾे, त अहिड़ो जुमिलो ॻाल्हाए करे ख़ैरात ॾियणु इन खां बहितर इहो आहे माण्हू न ॾे ऐं उनखे सुठो ॻाल्हाए छॾे, अहिड़ो जुमिलो न ॻाल्हाए, छो हुनजो सवाबु कोन थींदो। ऐं अल्लाह जी रज़ा हासिल करण जे लाइ ख़ैरात करे, कंहिंखे ज़कात ॾिए थो या कंहिंखे माली मदद ॾिए थो, रिश्तेदारनि में, ॻोठ में, पाड़े में, पोइ सुभाणे वरी को मसइलो थी पवे, जंहिंखे हिन इमदाद ॾिनी, जंहिंखे हिन मदद कई, जंहिंखे हिन ख़ैरात ॾिनी या ज़कात ॾिनी, पोइ सुभाणे वरी हिन माण्हू जो हुन सां को मसइलो थी पवे, त पोइ वरी हीअं चवे त हीउ उहो माण्हू आहे जंहिंखे असां मदद कईसीं, अॼु असां सां विढ़ियो पियो। इहो जुमिलो जेकॾहिं ॻाल्हायूं त माना अल्लाह जी रज़ा जे लाइ न कोन्हे। अल्लाह जी रज़ा जे लाइ जेकॾहिं ॾिनो आहे त पोइ ज़ाती मामलात में उनजो ज़िक्र हू कोन कंदो, बतौर एहसान जे, एहसान जताए करे, छो हुनजो सवाबु ज़ाया थी वियो, छो अल्लाह जी रज़ा न आहे। अल्लाह जी जेकॾहिं रज़ा हूंदी
त पंहिंजे ज़ाती मामलात में उन ख़ैरात उन ज़कात जो ज़िक्र ई कोन कंदो जेका हुन कंहिंखे ॾिनी हूंदी ऐं हाणे हुन सां को झगड़ो या को मसइलो हुजे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम त ईअं इरशाद फरमायो त माण्हू ख़ैरात ईअं करे, पंहिंजे साॼे हथ सां माण्हू जॾहिं ख़ैरात करे अहिड़े तरीक़े सां करे जो हुनजे खाॿे हथ खे बि ख़बर न पए, एतिरो हुनखे लिकाए। जंहिंखे ॾे त उन जे मथां बि एतिरो लिकाए, ईअं न सुभाणे हुनखे वरी ख्वार करे छॾे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो का को मसइलो थियो, को ज़ाती मामिलो थियो, का लड़ाई थी, त पोइ वरी हुनखे दुनिया खे ॿुधाए त असां ही उहो माण्हू आहे जेके असां मदद ॾिनीसीं जे असां विड़े पियो, त पोइ हुनजो सवाबु न थींदो। छो? अलाह जी रज़ा न हुई। अलाह जी रज़ा हुजे हा त हुन ॻाल्हि जो ख़बर खाॿे हथ खे बि न पए। असां वटि माण्हू जेको आहे तंदुरुस्त हूंदो आहे, ठीकु हूंदो आहे, सही हूंदो आहे त पाण ख़ैरात कोन कंदो आहे। पोइ जॾहिं बीमार थींदो आहे पोइ माण्हू ख़ैरात कंदा आहिनि, ज़कात कंदा आहिनि, सदक़ात कंदा आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो तसद्दक़ व अंत सहीहुन शहीहुन तख़शल फ़क़्र व तअमुल ग़िना। ए मुसलमान, ज़कात अदा करणु त हुई फ़र्ज़ आहे, पर आम सदको ख़ैरात बि उन वक़्तु कर जॾहिं तूं तंदुरुस्त हुजे, सही हो। शहीहुन, शहीहुन जी माना तोखे माल जो हिर्स ऐं तमा हुजे, तूं माल गॾु करणु चाहींदो हुजे, जवान हुजे, हरीस हुजे, तंदुरुस्त हुजे। तख़शल फ़क़्र, तोखे फ़क़ीरीअ जो डपु बि हुजे, मतां फ़क़ीर थी वञा। व तअमुल ग़िना, ऐं तूं वरी शाहूकार, अञा वधणु, वध खां वधि थियण जो उमेद रखंदो हुजे। पोइ अहिड़ी हालत जॾहिं तुंहिंजी हुजे तॾहिं बि ख़ैरात कर। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमाए, छो त जॾहिं माण्हू तंदुरुस्त हूंदो आहे, ठीकु हूंदो आहे, ऐं माण्हू खे फ़क़ीरी जो डपु बि हूंदो आहे, ऐं माण्हू अञा पंहिंजो पैसो, माल, दौलत, मिल्कियत वधाइण जे सोच में हूंदो आहे। जेको तव्हां कमायो आहे पाकीज़ा तरीक़े सां, हलाल तरीक़े सां, उन कमाईअ मंझां ख़ैरात करियो। अनफ़िकू मिन तय्यबाति मा कसबतुम, व मिम्मा अख़रजना लकुम मिनल अर्द, ऐं उहा ज़मीन जी पैदावार जेका असां अव्हां जे लाइ पैदा कई आहे उन मंझां बि ख़र्च ऐं ख़ैरात करियो। वला तयम्ममुल ख़बीस मिन्हु तुनफ़िकून वलस्तुम बिआख़िज़ी। इन में हिकिड़ो ॿियो मसइलो क़ुरान में बयान पियो थिए त अल्लाह जी राह में ख़ैरात करण वक़्तु तव्हां सुठी चीज़ ख़ैरात करियो, जेका चीज़ सुठी हुजे, बहितर हुजे, उहा ख़ैरात करियो। वला तयम्ममुल ख़बीस मिन्हु, ख़राब चीज़, ख़बीस चीज़, बेकार चीज़ अल्लाह जे राह में ख़ैरात न करियो। कहिड़ी? जेका अमीर त ख़ैरात करियो पिया, वलस्तुम बिआख़िज़ी है, पर जेकॾहिं इहा ई चीज़ अव्हां खे ॾिनी वञे तव्हां कोन वठो। ख़राब चीज़ जेका ख़राब थी पई हुजे, अहिड़ी अल्लाह जे राह में ख़ैरात न करियो। जेका अव्हां खे जेकॾहिं केरु ॾिए तव्हां उनखां न वठो। इल्ला अन तुग़मिदू फ़ीहि, हा मगर अव्हां कर कोन वठो, पर जेकॾहिं अव्हां खे केरु धोखे सां ॾेई वञे त अव्हां वठी लाहियो, पर बाद में वरी परेशान त असांखे हीउ नोट ॾेई वियो पर फाटल, ख़बर कान पई। जीअं असां चवंदा आहियूं त अहिड़ी चीज़ ख़ैरात न करियो जेका ख़राब हुजे, अव्हां पाण न वठो ऐं ॿियनि खे ॾियो। ऐं अॻियां अल्लाह ताला इरशाद फरमाए अश-शैतानु यइदुकुमुल फ़क़्र, शैतान जेको आहे जॾहिं अव्हां ख़ैरात जो इरादो कंदा आहियो तॾहिं शैतान यइदुकुमुल फ़क़्र, अव्हां खे डिॼारींदो आहे फ़क़ीरीअ खां। जॾहिं बि को साइल सवाल घुरंदो आहे या किथे माण्हू खे ख़र्च करण जी ज़रूरत महसूसु थींदी आहे, मस्जिद आहे, मदरसो आहे, जेको कुझु आहे, ऐलान थिए त इमदाद कई वञे मस्जिद जे लाइ या मदरसे जे लाइ वग़ैरह, जॾहिं बि थींदो आहे असां ऐलान ॿुधंदा आहियूं त सभ खां पहिरीं जेको दिलि में ख़्यालु ईंदो आहे त हीउ जेको साइल सवाल कयो आहे या कंहिं इमदाद घुरी आहे या को मस्जिद जो ख़ैर जो कमु आहे, उन में आऊं पंहिंजी हस्बे तौफ़ीक़ अदा करियां।
मोमिन जे दिलि में पहिरीं ख़्यालु इहो ईंदो आहे त आउं अदा करियां, फ़ौरन बाद ॿियो ख़्यालु ईंदो आहे त यार मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे, हीउ कमु बि करिणो आहे, हू कमु बि करिणो आहे, हीउ बि करिणो आहे, अञा हीउ बि रहियो पियो आहे। इहो शैतानी ख़्यालु आहे। अशैतान यइदुकुमुल फ़क़्र, जॾहिं ख़र्च करणु अलाह जी राह में ख़र्च करण जो वक़्तु ईंदो आहे तॾहिं शैतान फ़क़ीरी जो डपु ॾियारींदो आहे त मूंखे बि ज़रूरत आहे। पहिरियों जेको ख़्यालु दिलि में ईंदो आहे सो अल्लाह ताला जे फ़रिश्ते जो आहे। ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व ताला हर माण्हूअ सां ॿ करीन गॾु रखिया आहिनि, ॿ करीन, ॿ दोस्त, ॿ साथी। हिकिड़ो करीनुल ख़ैर आहे, हिकिड़ो अहिड़ो साथी आहे जेको भलाई जे कमनि जो मशवरो ॾींदो, ऐं ॿियो उहो करीन शर आहे, शैतानी साथी आहे जेको शर ऐं बुराई ऐं गुनाहनि जो माण्हू खे मशवरो ॾींदो आहे। सभ खां पहिरीं भलाईअ वारो जेको फ़रिश्तो हूंदो आहे उन जो मशवरो माण्हू जे दिलि में ईंदो आहे फ़ौरन, ऐं उन जे फ़ौरन बाद शैतानी मशवरो ईंदो आहे। पोइ हाणे जेको माण्हू जंहिं ते बि अमल करे, हाणे मिसाल जे तौरु इंसानु आहे, को ऐलान थियो, का इमदाद घुरी वई, पहिरीं दिलि में ख़्यालु आयो मिसाल त 500 रुपया ॾेई छॾियां इन मस्जिद जे कम में या इन मदरसे जे कम में। पोइ वरी बि ख़्यालु ईंदो त मूंखे हीउ कमु आहे, हीअ ज़रूरत आहे, हीअ ज़रूरत आहे, ऐं शैतान हुनखे घटाईंदो वेंदो। बाज़े औक़ात त ईअं ख़्यालु थींदो त ॾियां, पोइ वरी ख़्यालु ईंदो कोन थो ॾियां, कोन थो ॾियां, इहो शैतानी ख़्यालु हूंदो आहे जेको माण्हूअ खे उन ख़ैर खां, उन भलाई जे कम खां रोके छॾींदो आहे। त माण्हू करीनुल ख़ैर जेको सुठो मशवरो ॾियण वारो आहे, जेको फ़रिश्तो आहे, उन जे चवण ते लॻी करे अमल करे त इहो बाइस सवाबु आहे। त इहो शैतान जवानी में माण्हू खे ॾियारींदो आहे। जेको माण्हू सही हुजे, तंदुरुस्त हुजे, उनखे माल जो हिर्स हुजे, अल्लाह जे रसूल फरमायो अहिड़ो माण्हू हुजे त अहिड़ो ख़ैरात करे। पाण फरमायूं जॾहिं माण्हू जे मौत क़रीब थी वञे, उमूमन ईअं हूंदो आहे जो माण्हू तंदुरुस्त हूंदो आहे, सही हूंदो आहे त ख़ैरात कोन कंदो आहे। पोइ जॾहिं बीमारी ईंदी आहे, मौत क़रीब ईंदो आहे, पोइ उहो चवंदो आहे, हुज़ूर जी हदीस आहे, बुख़ारी शरीफ़ जी आहे, ले फलानन कज़ा, ले फलानन कज़ा, ले फलानन कज़ा, फलाणे खे एतिरो ॾियो, फलाणे खे एतिरो ॾियो, फलाणे खे एतिरो ॾियो, हिन ख़ैर जे कम में एतिरो ॾियो। हाणे बीमार आहे उन जे वक़्तु, पोइ हुज़ूर फरमायो वक़्त कान ले फलानन, हाणे माल त थी वियो हुननि जो, यानी वारसनि जो, हाणे तूं कहिड़ो ख़ैरात कंदे। अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक में बि हिनखे बयानु फरमायो। अल्लाह ताला इरशाद फरमायो व अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम, ए मोमिनो या अय्युहल्लज़ीना आमनु ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह, ए मोमिनो तव्हांजा माल ऐं तव्हांजा औलाद तव्हांखे अल्लाह जे यादि खां गाफ़िल न कनि। ईअं न थिए जो अव्हांजी दुनिया जा जेकी दौलत आहे उहा अव्हांखे अल्लाह खां गाफ़िल करे छॾे, अव्हांजा औलाद अव्हांखे अल्लाह जे यादि खां गाफ़िल करे छॾीनि, ईअं न थिए। वमन यफ़अल, जेको ईअं करे वियो, यानी औलाद जे करे, माल दौलत जे करे अल्लाह जी यादि खां गाफ़िल थी वियो, यानी अल्लाह जा हक़ अदा न कई माल मां, ऐं ॿिया बि जेके अल्लाह जा हक़ आहिनि, मसलन सॼो ॾींहुं दुकानदारी में लॻल आहे, कारोबार में लॻल आहे, उहा नमाज़ूं हुन खां रहिजी वियूं, यानी अल्लाह जी यादि खां गाफ़िल थियो। ऐं ॿिया जेके बि अल्लाह जा फ़र्ज़ आहिनि, हक़ आहिनि, उहो माल ऐं दौलत ऐं औलाद जेकॾहिं उनखे अल्लाह जी यादि खां रोके पियो, गाफ़िल करे पियो, उलाइक हुमुल ख़ासिरून, इहे माण्हू नुक़सान में आहिनि, खसारे में आहिनि। ऐं अॻियां अल्लाह ताला इरशाद फरमायो अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम, ख़र्च करियो, ख़ैरात करियो उन माल मंझां जेको असां तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे। मिन क़ब्ल अन यातिय अहदकुमुल मौत, उन खां पहिरीं जो, उन मां मिन क़ब्ल अन यातिय अहदकुमुल मौत, मौत अचण खां पहिरीं, मौत अचण खां पहिरीं पहिरीं जेको असां अव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे उन मंझां ख़ैरात करियो। ईअं न थिए जॾहिं मौत क़रीब अचे फ़यक़ूल रब्बे, पोइ चवे ए मुंहिंजा रब लौला अख़रतनी, ए अल्लाह जेकॾहिं थोरो मूंखे मोहलत ॾींहुं हा त आउं कर सदको करियां हा, आउं कर ख़ैरात करियां हा। हेतिरी ज़िंदगी जेका अल्लाह ताला ॾिनी उन में तूं ख़ैरात न कई, जेका अल्लाह ताला तोखे ज़िंदगी ॾिनी हुई उन में तूं ज़कात अदा न कई,
हाणे पियो चवे जॾहिं मौत अची वियो आहे, फयकुल रब लौला अखरतनी इला अजलिन करीबिन फअसद्दक व अकुम मिन सालिहीन। ए अल्लाह, जेकॾहिं मूंखे कुझु मोहलत ॾी हा अञा बि त आउं करे ख़ैरात करियां हा, व अकुम मिन सालिहीन, ऐं नेकोकारनि मां थियां हा। लेकिन वलई आख़िर अल्लाह नफ़्सन इज़ा जा अजलुहा, जॾहिं मौत अची वेंदो आहे अल्लाह ताला उन मौत खे हिकु घड़ी बि पुठियां न कंदो आहे। जॾहिं इहे सभु ख़बर आहे त पोइ माण्हू ईअं न करे त हाणे जॾहिं मौत वेझो ईंदो तॾहिं ख़ैरात कंदुसि। ख़ैरात उहा सुठी आहे जेका माण्हू तंदुरुस्तीअ में करे, ऐं तॾहिं करे जॾहिं माल जी ज़रूरत हुजे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में हिकिड़ो ॿियो मसइलो ज़कात जे मुतालिक़, त अल्लाह तबारक व तआला ज़कात जा मुस्तहक़ माण्हू जेके आहिनि, मुस्तहिक़, उन्हनि जो ज़िक्र क़ुरान पाक में कयो आहे। इन्नमा सदक़ातु लिल फ़ुक़राए वल मसाकीन वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफ़ति क़ुलूबुहुम व फ़िर रिकाबे वल गारिमीन व फ़ी सबीलिल्लाहि वब्न सबील फ़रीदतम मिनल्लाहि वल्लाहु अलीमुन हकीम। इहे ज़कातूं जेके आहिनि कंहिंखे अदा कयूं वञनि, लिल फ़ुक़रा फ़क़ीरनि खे, वल मसाकीन मिस्कीननि खे, वल आमिलीन अलैहा, ऐं जेके माण्हू हुकूमत जे तरफ़ां, मुस्लमान हुकूमत जे तरफ़ां मुक़ररु आहिनि ज़कात वठण जे लाइ माण्हुनि खां, उन्हनि जूं पघारूं बि ज़कात मां ॾेई सघजनि थियूं। वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफ़ति क़ुलूबुहुम, ऐं जेके माण्हू इस्लाम में नवां नवां दाख़िल थिया आहिनि, उन्हनि जे दीन ऐं ईमान खे मज़बूत करण जे लाइ उन्हनि खे माण्हू इमदाद ॾे त ज़कात मंझां, तां त उहे इस्लाम खे सुठो दीन सम्झनि त हीउ सुठो दीन आहे जेको असांजी मदद करे थो, ऐं उन्हनि में इस्लाम जेको सो मज़बूत थिए। इहे बि ज़कात जा हक़दार हुआ। लेकिन सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में साईं फरमायो, सभई सहाबा गॾु करे, त शुरू इस्लाम में मुस्लमाननि जो तइदादु घटि हो, त उन्हनि इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके नवां मुस्लमान थींदा हुआ उन्हनि खे ॾींदा हुआ ज़कात मां, तां त इहे बि इस्लाम ॾांहुं अचनि, इस्लामी मुस्लमान वधनि। पोइ उमर फारूक फरमायो, हाणे अल्लाह तबारक व तआला असांखे ग़ालिब करे छॾियो आहे। तक़रीबन अधु दुनिया ते हुकूमत हुई मुस्लमाननि जी सिन उमर फारूक जे ज़माने में। पाण फरमायो, हाणे असांखे ज़रूरत न आहे अहिड़नि माण्हुनि जी जेके मुस्लमान त थिया आहिनि, क़रीबुल अहद बिल मुस्लिमीन, जो असां उन्हनि खे ज़कात मंझां ॾियूं। हा, ॿिए तरीक़े सां ॾींदासीं, ॿियो जेको नफ़ली ख़ैरात आहे उन्हनि मां उन्हनि जी इमदाद कंदासीं, पर ज़कात हाणे इन्हनि खे कोन ॾींदासीं। जेकॾहिं मालदार आहिनि, आहे मुस्लमान, मस मुस्लमान थियो आहे पर मालदार आहे, त हाणे असां उनखे ज़कात मां कोन ॾींदासीं। सिना उमर फारूक तमामु सहाबनि खे घुराए करे इहो मशवरो कयो त असांखे हाणे हिननि जी ज़रूरत न आहे, अल्लाह ताला असांखे ग़ालिब करे छॾियो आहे। वफ़िर रिकाबे, अॻे ग़ुलाम हूंदा हुआ, उन्हनि ग़ुलामनि खे आज़ादु करण जे लाइ बि ज़कात मां ॾेई सघे थो। को ग़ुलाम हुजे, उनखे मालिक चवे हेतिरा पैसा ॾे तोखे आज़ादु करियां, त उन अहिड़े ग़ुलाम खे ॾिना वञनि ज़कात, तां त हू मालिक खे पैसा ॾिए आज़ादु थी वञे, त शरीअत क़ुरान पाक उनखे बि ज़कात जो हक़दार करार ॾिनो। वफ़ी सबीलिल्लाह, जेको अल्लाह जी राह में जिहाद करण वारो हुजे, मुजाहिद हुजे, अल्लाह जी राह में हुजे, चाहे जिहाद कंदो हुजे, चाहे इल्म दीन हासिल कंदो हुजे, इहो बि अल्लाह जो रस्तो आहे। ऐं उहो जॾहिं जिहाद पियो करे या दीन इल्म हासिल करे रहियो आहे, उन वक़्तु हू हक़दार आहे, मिस्कीन आहे, त उहो बि ज़कात जो हक़दार आहे। वबिन सबील, ऐं जेको मुसाफ़िर हुजे उनखे बि ज़कात अदा कई वञे। जेकॾहिं पंहिंजे मुल्क में, पंहिंजे ॻोठ में त हू मालदार आहे, पर सफ़र में उन वटि हाणे कुझु आहे कोन, तंहिंजे करे सफ़र जे दौरान हू मिस्कीन थी वियो आहे। उनजी मिल्कियतूं आहिनि पर पंहिंजे घर में आहिनि, पंहिंजे वतन में आहिनि, त अहिड़े मुसाफ़िर खे बि ज़कात मां ॾिनो वञे। अल्लाह तबारक व तआला इहे मसारिफ़ ज़कात ज़िक्र कया आहिनि क़ुरान पाक में, ऐं उन में इहो आहे त फ़ुक़रा ऐं मसाकीन, असां उन्हनि खे फ़क़ीर सम्झूं था जेके सवाली हुजनि, जेके घुरंदा हुजनि। असांजे नज़र में घणो करे फ़क़ीर उहे हूंदा आहिनि जेके दर दर ते वञी घुरनि या दुकाननि ते वञी ख़ैरात वठनि। पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, लैसल मिस्कीनो अल्लज़ी तरुद्दुहु अल-लुक़मतु वल-लुक़मताने, मिस्कीन उहो कोन्हे जंहिंखे हिकिड़ो लुक़मो ॿ लुक़मा मोटाए छॾींदा आहिनि।
वतमरतो वतमरताने, हिकिड़ो दाणो खजूर जो, 2 दाणा खजूर जा हुनखे मोटाए छॾींदा आहिनि। जीअं असां वटि साहिल ईंदा आहिनि, पोइ थोरो थोरो मिलंदो आहे, हलंदा वेंदा आहिनि। हर दुकान तां हुननि खे ₹1 2 रुपया मिलंदा आहिनि, ऐं उहे उन दुकान खां वरी ॿिए दुकान ते वेंदा आहिनि। यानी अलाह जे रसूल फरमायो मिसकीन कामिल इहो न आहे जंहिंखे थोरो मिले ऐं उहो अॻियां हलियो वञे, वरी ॿिए खां वठे, वरी थोरो मिलेसि वरी अॻियां हलियो वञे। हिकिड़ो गिराह 2 गिराह हुनखे मोटाए छॾीनि था, उनजो सुवाल पूरो करे छॾीनि था। हिकिड़ो 2 दाणा खजूर जा हुनखे मोटाए छॾीनि था, हुनजो सुवाल पूरो कनि था। असां मिसकीन उन्हनि खे सम्झंदा आहियूं, पर मिसकीन इहो न आहे। मिसकीन उहो आहे जंहिं वटि कुझु हुजे न, ला तजिद गिनन, हुन वटि कुझु एतिरो आहे कोन जो हू पाण ते ख़र्च करे, ऐं वरी पंहिंजी हालत पंहिंजी हैत अहिड़ी कोन थो रखे जो माण्हू सम्झनि त ही मिसकीन आहे। यानी पंहिंजे वज़ह कत ऐं पंहिंजी सूरत ऐं पंहिंजे लिबास मंझां माण्हुनि खे ख़बर कोन थी पए त हीउ को मिसकीन आहे। वला यसअलुन्नास इल्हाफ़न, ऐं माण्हुनि खां ज़ोर करे घुरे कोन थो, सवाल कोन थो करे। जीअं माण्हू घुरंदा आहिनि, इल्हाफ़ चवंदा आहिनि, माना घुरण में मुबालगो करणु, अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइणु, अलाह जे नाले ते आजी हज कंदे वग़ैरह माण्हू कंदा आहिनि। इल्हाफ़ क़ुर में बयानु कयो, क़ुर पाक में बि हिन जो ज़िक्र आहे। त अहिड़ो माण्हू, अहिड़ो मिसकीन, उनखे अता करियो जेके ला यसअलून अन्नास इल्हाफ़ा, जेके माण्हुनि खां सवाल कोन था कनि ऐं पंहिंजो पाण खे सवाल खां बचाइनि था, पर हक़ीक़त में उहे हक़दार आहिनि, मिसकीन आहिनि, पर अव्हां जे मथां ज़ाहिर कोन्हनि। अव्हां अहिड़नि माण्हुनि खे ॻोल्हियो ऐं ज़कात उन्हनि खे अदा कयो। त मिसकीन उहो माण्हू आहे जेको वाक़ई हक़दार हुजे ऐं जंहिंखे माण्हू तलाश करे वञी ज़कात अदा करे। बाक़ी जेके रोड रस्तनि ते घुरंदा रहनि था, इहे कामिल मिसकीन न आहिनि। इहे त हदीस हिकिड़ी में अचे थो, इहे उहे मिसकीन आहिनि जेके जजो माल जमा कनि था। इहे घुरनि था तकसुरनि, पंहिंजे माल खे वधाइण जे लाइ करे। त हक़दार जेको हुजे उनखे ॻोल्हे करे उनखे ज़कात पहुचाई वञे या उनजी इमदाद कई वञे। जेके दीनी मदरसा आहिनि, उन्हनि में जेके तालिब आहिनि, अलाह जी राह में फ़ी सबीलिल्लाह क़ुर पाक में आहे त उहे ज़कात जा मुस्तहिक़, सिर्फ़ु फ़ी सबीलिल्लाह न आहिनि। हिकिड़ो त उहे अलाह जी राह में जिन इल्म दीन हासिल कनि पिया, इन एतबार सां बि उहे ज़कात जा हक़दार आहिनि। वरी मुसाफ़िर हूंदा आहिनि, अक्सर मदरसनि जा तलबा मुसाफ़िर हूंदा आहिनि, पंहिंजे घरनि खां परे परे खां ईंदा आहिनि। त इन एतबार सां बि उहे ज़कात जा हक़दार हूंदा आहिनि। ऐं लाज़मी आहे जॾहिं उहो मदरसनि में पढ़नि पिया, अक्सर मदरसनि में माण्हू पंहिंजा ॿार पढ़ाईंदा आहिनि उहे जेके ग़रीब मिसकीन हुजनि, त उन्हनि में अक्सर और बेशितर मिसकीन बि हूंदा आहिनि। माना 3 जेके अल्लाह ताला जिहतूं क़ुर में बयानु कयूं आहिनि, मदरसे जे तालिब इल्म अक्सर जेके हूंदा आहिनि उन्हनि में 3 इहे जिहतूं पातियूं वेंदियूं आहिनि, जिन जे बारे में अल्लाह फरमायो त उन्हनि खे ज़कात अदा करियो। फ़र्ज़ु आहे जो इन्हनि खे ज़कात अदा करियो ऐं इहे हक़दार आहिनि। मिसकीन बि हूंदा आहिनि ऐं अल्लाह जी राह में त आहिनि, वब्न सबील ऐं मुसाफ़िर बि हूंदा आहिनि। त उन्हनि मदरसनि जी मदद कई वञे ज़कात जे तौर ते, तां त दीन जी ख़िदमत जारी थींदी रहे। ऐं यहूदी, छो अॼुकल्ह निज़ाम आहे न, हिकिड़ो मुसलमाननि जा मुल्क आहिनि पर ताबे वरी बि यहूदियुनि जा आहिनि। उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त मदरसा बंदि थियनि। इहा जेका दीनी तालीम आहे या त बंदि थी वञे या उनजो निसाब अहिड़ो थिए जेको असांजे ख़्वाहिशनि जे मुताबिक़ हुजे, जीअं असीं चाहियूं था उहो निसाब पढ़ायो वञे। अमेरिका में बि इस्लामी यूनिवर्सिटियूं आहिनि, इस्लामियात पढ़ाई वेंदी आहे। बल्कि अंग्रेज़नि जूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, ऑक्सफोर्ड हुजे, मुख़्तलिफ़ ऑस्ट्रेलिया में, अमेरिका में, बरतानिया में, उन्हनि में फैकल्टियूं हूंदियूं आहिनि। डिपार्टमेंट जेके चओ तव्हां, इस्लामियात जो डिपार्टमेंट हूंदो, अरबी जो डिपार्टमेंट हूंदो, पर उहे उते जेका इस्लामियात पढ़ाईंदा आहिनि या उते जेका तहक़ीक़ थींदी आहे उहा अहिड़ी थींदी आहे जेका इस्लाम जे ख़िलाफ़ु हुजे, जंहिंखे असां चवंदा आहियूं मुस्तशरिकीन। मुस्तशरिक उन माण्हू खे चवंदा आहिनि जेको हुजे अंग्रेज़, यहूदी हुजे, ईसाई हुजे, केर बि हुजे, पर तहक़ीक़ कंदो हुजे इस्लाम जी, उनखे ॼाण हुजे इस्लाम जी, इस्लामियात जी, उनखे चवंदा आहिनि मुस्तशरिक। उहे छा कंदा आहिनि? इस्लामियात में कहिड़ी तहक़ीक़ कंदा आहिनि?
उहे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॻोल्हींदा आहिनि जिते एतिराज़ थी सघे। उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त अहिड़ियूं ॻाल्हियूं कढूं क़ुर मंझां या हदीस मां या तारीख़ मां या सीरत मां असांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं मिलनि जंहिंजे ज़रिए असीं इस्लाम ते एतिराज़ करियूं। त उहो चाहिनि था त मदरसनि जा निसाब अहिड़ा थी वञनि ऐं इन जे करे हुकूमत पाकिस्तान जेका घणी कोशिशि कई आहे शुरू खां वठी ऐं हाणे पंहिंजा सरकारी बोर्ड बि ठाहिनि पिया, जीअं तनज़ीमुल मदारिस असांजो हिकिड़ो मज़हबी बोर्ड आहे मदरसनि जो। हाणे गवर्नमेंट चाहे पई त इन जे मुक़ाबले में असीं पंहिंजो बरेलियुनि जो बोर्ड आणियूं, अहले हदीस जो अलॻि आणियूं, अहिड़ा उलमा हुजनि जेके असांजा हुजनि, उन्हनि खे असां रखूं। आहिस्ते आहिस्ते असीं निसाब खे तब्दील करियूं, उहो निसाब अहिड़ो हुजे जेको अंग्रेज़नि जे ख़्वाहिशनि जे मुताबिक़ हुजे। त हीअ कोशिशि हूंदी आहे उन्हनि जी त जेके असुल दीन जा जेके मदरसा आहिनि, जेके हक़ीक़ी दीन जी तालीम ॾियनि था, जेके अल्लाह ऐं रसूल जो जेको अहकाम क़ुर ऐं हदीस जेके सदियुनि खां किताब पढ़ाया पिया वञनि, उन्हनि खे तब्दील करियूं। मतिलबु उन्हनि जी कोशिशि आहे त इहे बंदि थियनि, पर इहे मुस्लमान आहिनि जेके इमदाद करे ज़कातूं सदकात ख़ैरात ॾेई करे अॼु ॾींहं ताईं उन्हनि मदरसनि खे शाद ऐं आबाद रखियो आहे। क़ुर पाक में बि इन जो ज़िक्र आहे त यहूदी ऐं ईसाई जेके आहिनि से इस्लामी मदरसनि जा दुश्मन आहिनि। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में इरशाद फरमायो, हुमुल्लज़ीन यक़ूलून ला तुनफ़िक़ू अला मन इंद रसूलिल्लाह अला मन इंद रसूलिल्लाह हत्ता यनफ़द्दू। मुनाफ़िक़ पाण में कचारी पिया कनि। हुमुल्लज़ीन यक़ूलून, इहे उहे ई आहिनि मुनाफ़िक़। सूरह मुनाफ़िक़ून जी आयत आहे, शुरू में हुनजी आयत में आहे इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका लरसूल अल्लाह। ए महबूब, मुनाफ़िक़ जॾहिं अव्हां जे साम्हूं अचनि ऐं इहो चवनि त असीं अल्लाह खे मञूं था, असीं इहा गवाही ॾियूं था त अल्लाह हिकु आहे, बेशक तूं अल्लाह जो रसूल आहीं, अल्लाह फरमाए ए महबूब इहे कूड़ा आहिनि। ज़बान सां त गवाही ॾियनि पिया त अल्लाह हिकु आहे ऐं तूं अल्लाह जो रसूल आहीं, पर हिन जे दिलि में न आहे। इहे मुनाफ़िक़, इहे असल में यहूदी हुआ। यहूदी हो अब्दुल्ला बिन उबई जेको सरदार हो मुनाफ़िक़नि जो, यहूदी हो। पोइ इहो मुस्लमान थियो बज़ाहिर, पर हो मुनाफ़िक़। अल्लाह ताला इरशाद फरमायो हुमुल्लज़ीन यक़ूलून, इहे चवनि था, छा चवनि था? ला तुनफ़िक़ू अला मन इंद रसूलिल्लाह, न ख़र्च करियो उन्हनि माण्हुनि जे मथां जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वटि मौजूदु आहिनि। हुज़ूर वटि केरु मौजूदु हुआ? हुज़ूर वटि असहाबे सुफ़ा मौजूदु हुआ। उहे सहाबी जेके ग़रीब ऐं मिसकीन हुआ, जेके पंहिंजा मुल्क छॾे करे आया हुआ ऐं मुसलमान थिया हुआ, उन्हनि जेको घर ॿार कोन हो मदीने में, अकेला हुआ, मुसाफ़िर हुआ, मिसकीन हुआ, असहाबे सुफ़ा जेके चइबो आहे। ऐं उहे उते वेठा हूंदा मस्जिद नबवी जे ॿाहिरां जेको चबूतरो हो, ऐं उते वेही करे दीन इस्लाम जी तालीम हासिलु कंदा हुआ, क़ुर ऐं हुज़ूर जा फ़रमान ऐं दीन सिखंदा हुआ। हाणे मुनाफ़िक़ पिया चवनि, छा पिया चवनि? ला तुनफ़िक़ू अला मन इंद रसूलिल्लाह, जेके हुज़ूर जे मस्जिद जे ॿाहिरां इहे ग़रीब मिसकीन वेठा आहिनि, उन्हनि जे मथां ख़र्च न करियो। छो? हत्ता यनफ़द्दू, तां त इहे भॼी वञनि, हिननि खे खाधो न मिले, हिननि खे हिकिड़ो टेम ॿ टेम मानी न मिले, हिननि जो गुज़ारो न थिए, तां त इहे भॼी वञनि। हत्ता यनफ़द्दू, त इहा ई सोच आहे अॼु ॾींहं ताईं जे यहूदियुनि जी। जेके मदरसा आहिनि, जेके दीन जा इदारा आहिनि, जेके इस्लाम जा क़िला आहिनि, उन्हनि खे का बि मदद हुकूमत न ॾे। मुसलमाननि जी हुकूमत आहे, पर उहा मदद न ॾे। जेसि ताईं अवां निसाब तब्दील न आहे कयो, तेसि ताईं असां कोन ॾींदासीं। जिहाद वारियूं आयतूं कढी छॾियो, फलाणो आयतूं कढी छॾियो, फलाणा निसाब तब्दील करियो। मिसाल जे तौरु त इहा सोच हुज़ूर जे ज़माने में बि इहे मुनाफ़िक़ जेके असल में यहूदी हुआ, त ला तुनफ़िक़ू अला मन इंद रसूलिल्लाह। हुज़ूर जे अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर जो सहाबी आहे, उहो असहाबे सुफ़ा मां आहे। पाण फरमाए थो हिकिड़ो वक़्तु आयो जो 3 ॾींहं थी विया असांखे खाधो न मिलियो, 3 ॾींहं थी विया, मुंहिंजो पेट, मुंहिंजी पुठी पाण में जाम थी विया, एतिरी बुख ऐं तकलीफ़ थी। पाण फरमाया ऐं ॿाहिरि निकितुसि। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु वञी रहिया। मूं सिद्दीक़ अकबर खे सलाम कयो ऐं उनखे मूं आयतूं क़ुर जूं ॿुधायूं, उहे आयतूं जिन में सदको ख़ैरात करण जी तरग़ीब ॾिनी वई आहे। मूं आयतूं ॿुधायूं, पर अबू बकर सिद्दीक़ माठ करे हलियो। कुझु देरि खां बाद उमर फारूक आयो, बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। उनखे मूं आयतूं क़ुर जूं ॿुधायूं त मतां इनखे आयतूं ॿुधायां उमर फारूक खे त मूंखे मानी खाराए, सदको करे मुंहिंजे मथां।
पर उमिरि फारूक अञा मूंखे धिको ॾिनो ज़ोर सां, पाण फरमाए थो, आउं ज़मीन ते किरी पियुसि ऐं मुंहिंजे सीने में मूंखे तकलीफ़ थी। आउं रोई करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थियुसि ऐं अर्ज़ु कयुमि, या रसूलल्लाह, उमिरि फारूक खे मूंखे आयत ॿुधायूं ऐं मूंखे उन धिको ॾेई करे धिको ॾिनो जो आउं किरी पियुसि, मूंखे तकलीफ़ थी आहे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबा हुरैरा खे विहारियो। कुझु देरि खां बाद में हिकिड़ो खीर जो प्यालो खजी आयो। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबा हुरैरा खे हुकुम कयो त जेके असहाब सुफ़ा जा जेके मुसाफ़िर वेठा आहिनि सहाबी, उन्हनि सभिनी खे वठी अचे। सैयदना अबू हुरैरा फरमाए थो, मूंखे ॾाढी परेशानी थी त हीउ प्यालो हिकिड़ो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, 3 ॾींहं थिया आहिनि मूं खाधो कोन खाधो आहे, पर हुज़ूर जो हुकुम हो, ॿियनि खे वठी आयुसि। ऐं वरी बि रसूलुल्लाह जॾहिं आउं वठी आयुसि सभिनी खे जेके हुज़ूर जा शागिर्द हुआ, असहाब सुफ़ा, तालिब इल्म हुआ, जॾहिं आउं सभिनी खे वठी आयुसि तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए अबू हुरैरा प्यालो खण ऐं सभिनी खे प्यार। पोइ त मूं चयो, हाणे यकीननि मुंहिंजे लाइ कोन बचंदो। हाणे हेतिरा ॼणा आहिनि, हदीस जा लफ़्ज़नि बुख़ारी में आहे। पोइ सैयदना अबा हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु प्यारींदो वियो, आख़िर ताईं सभिनी पेट भरे करे पीतो, पर प्यालो भरियल हो, हुन में का कमी न थी। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथनि सां सैयदना अबा हुरैरा खे प्यारियो। हिकिड़ो दफ़ो प्यारियो जो अबू हुरैरा फरमाए थो, हता रवई तो, एसां जो आउं सैर थी वियुसि, मुंहिंजो पेट भरिजी वियो। वरी बि हुज़ूर फरमायो त अबू हुरैरा वरी बि पी, वरी मूं पीतो, हता रवई तो, पेट मुंहिंजो भरिजी वियो। वरी 3 दफ़ो हुज़ूर फरमायो त पी, वरी 3 दफ़ो मूं पीतो, हता रवई तो, मुंहिंजो पेट भरिजी वियो। उनखां बाद में मां अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह, हाणे बिल्कुलु गुंजाइश न आहे। त चवणु चाहियां थो, इहे असहाब सुफ़ा हुआ, जेके मुसाफ़िर हुआ, जेके तालिब इल्म हुआ, जिन जा घर न हुआ ऐं उहे मुसलमान थिया हुआ, उते रहंदा हुआ, हर वक़्तु हुज़ूर जे बारगाह में मौजूदु हूंदा हुआ, क़ुर पिया यादि कंदा हुआ, हुज़ूर जूं हदीसूं पिया ॿुधंदा हुआ। इन जे करे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु सभिनी खां वधीक हदीसूं रिवायत करण वारो आहे, जो हर वक़्तु उते मौजूदु हो हुज़ूर जे बारगाह में, ऐं हुज़ूर जी दुआ हुई उनखे। त इहे ई असहाब सुफ़ा, इन्हनि जे लाइ मुनाफ़िक़ पिया चवनि, ला तुनफ़िक़ू अला मन इंद रसूलिल्लाह, जेके हुज़ूर जा गॾु वेठा आहिनि उन्हनि जे मथां ख़र्च न करियो, तव्हां त हता यनफ़दू, तव्हां त इहे भॼी वञनि। अल्लाह ताला इरशाद फरमायो, इहे बेवकूफ़ आहिनि मुनाफ़िक़, वलिल्लाहि ख़ज़ाइनुस समावाति वल अर्द, ज़मीननि ऐं आसमाननि जा जेके बि ख़ज़ाना आहिनि उहे असुलु मुंहिंजे मालिक रब जा आहिनि। वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यफ़क़हून, लेकिन मुनाफ़िक़ इन ॻाल्हि खे सम्झनि कोन था। त यकीननि इहे दीन जा जेके इदारा आहिनि, जेके मुसलमाननि जी इमदाद सां ताउन सां हलनि था, इहे बंदि कोन थींदा। जहिड़े तरीक़े सां असहाब सुफ़ा वारा जेके 3 ॾींहं बुख में रहिया ऐं दीन जो कमु पोइ बि जारी रहियो, अल्लाह तबारक व तआला यकीननि अहिड़ा, छो हीउ दीन इस्लाम क़यामत ताईं रहणो आहे। जॾहिं रहणो आहे त पोइ अल्लाह ताला अहिड़ा माण्हू, अहिड़ी क़ौमूं पैदा कंदो जेके हिन दीन जी ख़िदमत कंदा रहंदा, ऐं असां बि इन्हनि दीननि जी ख़िदमत करण वारनि मां हुजूं। ऐं यकीननि मदरसा अॼुकल्ह जेके आहिनि ज़कात जा सही हक़दार आहिनि, छो उन्हनि जा तालिब इल्म मुसाफ़िर बि आहिनि, वरी अलाह जी राह में बि आहिनि, ऐं अक्सर मिस्कीन ऐं ग़रीब हूंदा आहिनि। अमीरनि जा ॿार मदरसनि में त कोन पढ़ंदा आहिनि, अवां पाण पंहिंजे मुआशिरे खे ॾिसंदा त बख़ूबी वाक़िफ़ु हूंदा इन ॻाल्हि खां। अल्लाह तबारक व तआला असांखे ज़कात जो जेको फ़र्ज़ु आहे सही तरीक़े सां अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। को सवाल हुजे त भले पुछो। जेको माण्हू आक़िल बालिग़ मुसलमान आहे ऐं साहिब निसाब हुजे, चांदी जे हिसाब सां 52.5 तोला ऐं सोन जे हिसाब सां 7.5 तोला चांदी सोन, ऐं उनखां अलावा या उन जी क़ीमत हुजे, जे माण्हू वटि जेका ज़रूरत जे शयुनि खां ज़्यादा हुजे, माना घरु आहे, सवारी आहे, ॿियूं जेके बि कपिड़ा लिबास बर्तन वग़ैरह इहे ज़रूरत जूं शयूं आहिनि, उनखां अलावा जेका रक़म आहे बचे थी त उन में ज़कात फ़र्ज़ु आहे साल में हिकिड़ो दफ़ो उनजो 40 हिसो। औरतूं जेके आहिनि उन्हनि सोन हूंदो आहे, ज़ेवरात हूंदा आहिनि, जेकॾहिं 7.5 तोला सोन थिए थो या कुझु सोन आहे कुझु वरी नक़द पैसा आहिनि त पोइ उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ु हूंदी आहे। असां वटि हिकिड़ो मसइलो इहो आहे जो ज़कात पाणी मुड़ुसु अदा कंदो, इहा सोच हूंदी आहे त मायूं जेके आहिनि से उन्हनि खे ज़कात ख़ैरात घणी कंदियूं आहिनि, ख़वातीन जेके आहिनि से ख़ैरात मर्दनि खां बि ज़्यादा कंदियूं आहिनि, लेकिन ज़कात उहो मुड़ुसु कढंदो,
ईअं न हुजणु खपे। जिते ज़कात फ़र्ज़ु आहे उहो भले जेकॾहिं मुड़ुसु कढे थो त सुठी ॻाल्हि आहे, पर बाक़ाइदगीअ सां कढी वञे, चयो वञे, ॿुधायो वञे। ईअं न त पाणी कढी छॾींदो आहे, ख़बर ॿिन्ही खे बि न आहे, ईअं न थिए। ज़कात फ़र्ज़ु आहे ऐं हर साल जी अदा करणी आहे। दुकान जेकॾहिं आहे, दुकान जे मथां ज़कात कोन्हे। दुकान में जेको सामान विकिजे थो तिजारत जो, उन में ज़कात आहे 100 साल में हिकिड़ो दफ़ो। बाक़ी जेके सामान हूंदा आहिनि उन्हनि ते ज़कात कोन हूंदी आहे। सामान यानी जेके कमाइण जा सामान। हाणे दुकान छा आहे, तिजारत जी जॻह आहे, उन में ज़कात न थींदी। बाक़ी हिकिड़ो माण्हू आहे जेको मार्केट ठाहे करे विकिणंदो आहे दुकान, उन ते ज़कात थींदी। हिकिड़ो माण्हू आहे जेको मार्केट ठाहे थो, दुकान ठाहे करे विकिणे थो, त उन्हनि दुकाननि जी कमाई जेका उनखे पैसा मिलंदा उन ते ज़कात आहे। बाक़ी दुकान जे मथां ज़कात न आहे, जेको माण्हू पाण हलाईंदो हुजे। हा, बाक़ी उन में जेको तिजारत जो सामान आहे उन में साल में हिकिड़ो दफ़ो ज़कात कढणी आहे। निसाब खे पहुचे थो ज़कात फ़र्ज़ु थींदी। बाक़ी उहो मकान जेको ठाहियो वञे ई विकिणण जे लाइ, उहो घरु, उहे फ्लैट जेके ठाहिया वञनि विकिणण जे लाइ, यानी माल तिजारत आहे। उहो दुकान जेको ठाहियो वञे विकिणण जे लाइ, यानी उहो माल तिजारत आहे, त पोइ उन में ज़कात निकिरंदी। उन जी क़ीमत लॻाए करे साल में हिकिड़ो दफ़ो। जेकॾहिं विकिया न आहिनि त पोइ विकिजी विया, त पोइ जंहिं ख़रीद कया उन जा थिया। इस्तेमाल जा आहिनि या किराए जा आहिनि, या इहो ज़हन में आहे त फ़िलहालु इस्तेमालु करियां थो, जेकॾहिं पार्टी सुठी लॻी वई विकिणी छॾींदुसि, त इहो बि तिजारत जो न आहे, उन ते ज़कात न थींदी। बाक़ी बाद में जेकॾहिं उहो विकिणी छॾी, हुन जा पैसा एतिरा थिया जेके निसाब खे पहुचनि था, त पोइ उहो पंहिंजी कमाई में मिलाए करे साल में हिकिड़ो दफ़ो ज़कात कढंदो। ऐं मक़रूज़ आहे, कर्ज़ी बि आहे, त ॾिठो वेंदो हुन वटि जेको पैसो आहे सो केतिरो आहे। जेकॾहिं एतिरो हुन वटि पैसो आहे जो कर्ज़ खां, जेके कर्ज़ जे बराबरि जेकॾहिं आहे, कर्ज़ खां बि घटि पैसा हुन वटि आहिनि, त पोइ उन जे मथां ज़कात वाजिबु कोन्हे। पर जेकॾहिं एतिरा आहिनि जो कर्ज़ अदा करे पोइ बि बची पवनि था, जेके निसाब खे पहुचनि था, त पोइ ज़कात उन ते फ़र्ज़ु आहे, अदा कंदो। पर उहो कर्ज़ु उहो जेको हीउ अदा करे, जंहिंखे इहो हिनखे अदा करिणो हुजे, माना हिन साल में। बाक़ी जेकॾहिं अदा करिणो उनखे न आहे त पोइ उनजी ज़कात कढंदो। जीअं ॾिसो न, वीसी हूंदी आहे, त हाणे वीसी जेकॾहिं आहे तूं खणी छॾी आहे ऐं हाणे तूं पियो भरी, त मक़रूज़ त आहे न बज़ाहिर, पर इहा तोखे फौरी तौरु अदा करणी कोन्हे। तोखे किस्त महीने जे हिसाब सां थोरी थोरी ॾियणी आहे। फौरी तौरु मुतालबो कोन पियो थिए त फौरी तौरु इहे 5 लखनि से अदा कर, बल्कि तूं पंहिंजे हिसाब सां 10,000 या 20,000 हर महीने में भरीए पियो, त पोइ इहो कर्ज़ु कोन्हे। इहो कर्ज़ु मुअख़र, यानी उहो न आहे जंहिंजो मुतालबो थींदो हुजे फौरी तौरु, त पोइ ज़कात वाजिबु आहे। तव्हांजो हेतिरो फंड जी मर्ज़ी वारो आहे, चाहे हींअर अदा करे, चाहे जॾहिं मिलंदुसि पोइ सभिनी सालनि जी अदा करे। सभिनी सालनि जी अदा करणी आहे हुनखे, छो अॼु खां हुनजी मिल्कियत में आहे, ॾेई छॾंदी हुनखे। जेकॾहिं हू हींअर वठणु चाहे, दरख़्वास्त लिखी करे मूंखे ॾिनो वञे, मुंहिंजो फंड जेको जमा आहे मूंखे ज़रूरत आहे, गवर्नमेंट ॾिए थी हुनखे, त पोइ ज़कात हुन ते फ़र्ज़ु आहे ऐं हर साल जी फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं पाण अदा न कई आहे त वसियत करे वञे वारसनि खे त मुंहिंजी इहा ज़कात अदा कनि, ऐं हर साल जी ज़कात उहा अदा थींदी, उहा माफ़ न आहे।